नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जी शागिर्दाणी ज़ैनब भइयो सां थियल इज्तिमाही ॾाढाई जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो एडिशनल सेशन कोर्ट खिपरो जी अदालत जे जज इनायतुल्लाह भुट्टो ॿुधाईंदे ज़ैनब भइयो ॾाढाई केस जे मुख्य जवाबदार दानिश क़ाइमखानी, सहाफ़ी जहांज़ेब क़ाइमखानी, मोहम्मद वसीम क़ाइमखानी खे मौत जी सज़ा जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त ज़ैनब भइयो केस जे ॿिए जवाबदार सोहेल क़ाइमखानी खे उमिरि कैद जी सज़ा ऐं 2 लख रुपया ॾंड जो हुकुम ॾिनो आहे, जॾहिं त ज़ैनब भइयो केस में नामज़द औरत जवाबदारनि नायाब तहरीम फुरसत क़ाइमखानी के सबूत न मिलण ते अदालत सगोरी बाइज़त बरी करे छॾियो आहे। जॾहिं त सज़ा जे हुकुम बाद अदालत जे जज पुलिस घुराए जवाबदारनि खे जेल मोकिले छॾियो आहे, जॾहिं त खिपरो जे भैया बिरादरी समेत खिपरो जे शहरनि जवाबदारनि खे सज़ा मिलण ते ख़ुशी जो इज़हार कयो। ॿिए पासे केस जे फरियादी डॉक्टर मोहम्मद अमीन भइयो मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। यादि रहे त ज़ैनब भइयो सां FIR मुताबिक़ 28 सेप्टेम्बर 2010 ते ज़ैनब भइयो सां रेप थियो हो। ज़ैनब भइयो केस में वोमेन एक्शन फॉर्म जे अमर सिंधु, हसीन मसरत, समाजी अगवान मोहम्मद हयात समेत मरहूम चौधरी नियाज़ राजपूत, तरक़ी पसंद पार्टी जे अगवान डॉक्टर खुदाबख्श दर्स मोहम्मद सूमार समेत खिपरो जे सहाफ़ियन सिविल सोसाइटी वॾी जदोजहद कई हुई। अवामी दॿा तहत 2 भेरा ज़ैनब भइयो केस जो जरगो मुलतवी पिणु थियो हो। ज़ैनब भइयो केस जो जरगो कंदड़ सरदार बाबल भइयो पिणु हिन वक़्तु जेल में आहे। जवाबदार धुर जरगे बाद न्याणियूं वठी खिपरे में फरियादी डॉक्टर मोहम्मद अमीन भइयो जे घर मेड़ पिणु वठी आयूं हुयूं, जिते ॿिन्ही धुरनि भाकर पाए खीर खंड थी विया हुआ। तॾे ते अचण महिल ज़ैनब भइयो मौजूदु कोन हुई। ज़ैनब भइयो सां रेप बाद इनजी शादी कराई वई हुई। ज़ैनब भइयो केस में वॾा एहतजाज थिया, जिन बाद जवाबदार गिरफ़्तार थिया। 4 नवंबर 2010 ते चइनी जवाबदारनि दानिश, जहांज़ेब, सोहेल, वसीम क़ाइमखानी समेत 3 औरतुनि फुरासत तहरीम नायाब क़ाइमखानी ते खिपरो जे थाणे में फरियादी डॉक्टर मोहम्मद अमीन भइयो जी मुदियत में FIR नंबर 181 कालम नंबर 376 तहत केस दाख़िल थियो हो। ज़ैनब भइयो केस जो जरगो सरदार बाबल भइये जी सरपंची में पिणु थियो हो, जंहिंमें जवाबदार धुर ते 77 लख रुपया ॾंड विधो वियो हो। ज़रियनि मूजिब 62 लख रुपया सरदार मार्फत मौजूदा चेयरमैन ऐं PP जे अगवान जे अकाउंट मार्फत फरियादी डॉक्टर मोहम्मद अमीन भइयो खे अदा पिणु कया विया हुआ। जॾहिं त जरगे तहत कयल फ़ैसिले खे रेप जो शिकार न्याणी ज़ैनब भइयो मञण खां इनकार कंदे कोर्ट में जवाबदार ख़िलाफ़ शाहिदी ॾिनी हुई, जॾहिं त फरियादी जरगे बाद शाहिदी फेराई वियो हो। जॾहिं त केस जो हिकु शाहिद ज़ैनब भइयो जो चाचो खुदाबख्श भइयो माण्हुनि जे ताननि सबबु ख़ुदकुशी कई हुई। ज़ैनब भइयो केस जा समूरा जवाबदार फरियादी जी लिखत ॾियण खां पोइ ज़मानत ते आज़ाद थिया हुआ। फ़ैसिले बाद समूरे जवाबदारनि खे सब जेल खिपरो मोकिलियो वियो, जिथां हैदराबाद सेंट्रल जेल मोकिलियो वियो। जॾहिं त जवाबदार दानिश, जहांज़ेब, वसीम क़ाइमखानी, सोहेल ॿुधायो त असां फ़ैसिले ख़िलाफ़ अपील में वेंदासीं। ज़ैनब भइयो जे वाक़े वारी जेकी ॻाल्हि आहे, इन में इन्हनि जवाबदारनि खे सज़ा अची वई आहे। इन में असीं कोर्ट सगोरी मां ख़ुशि आहियूं त इन्हनि नाजाइज़ी कई हुई, इन नाजाइज़ी जी सज़ा इन्हनि खे अचणु घुरिजे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जेको 2010 जे 9 महीने में जेका 9 क्लास जी शागिर्दाणी खिपरो जी ज़ैनब भइयो सां वहशी दरंदन शाहज़ेब, दानिश, वसीम ऐं सोहेल क़ाइमखानी जी ज़्यादती करे उनजी वीडियो इंटरनेट ते रखी वई। इहो केस मसलसल हलंदो हो। नेठ हक़ सच जी फतह थी। असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं एडिशनल सेशन जज खिपरो जा, जंहिं इहो वॾो हिकु 9 क्लास जी शागिर्दाणी ज़ैनब भइयो सां इंसाफ़ करायो ऐं असां खिपरो वासियुनि जो कंध मथे कयो आहे, इन्हनि खे फाई जे फंदे ताईं पहुचाए ऐं केस इंसाफ़ मिलियो। अॼु असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जेको जज साहब फ़ैसिलो ॾिनो आहे। असां ॾाढा मुतमिन आहियूं इन फ़ैसिले मां ऐं काफ़ी टाइम लॻो इन में, लेकिन इंसाफ़ थियो अॼु असां सां। इन्हनि खे फाई जे फंदे ते पहुचायो वियो आहे ज़ालमनि खे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे इन हवाले सां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।